ये जो वाक़ियो थियल आहे जंहिं वाक़े में तव्हांखे बेगुनाह जेको आहे सो FIR में शामिल कयो वियो आहे, इहो वाक़ियो असुल कीअं आहे, इन जे लाइ तव्हां छा चवंदव? सब खां पहिरियां त असां आला इदारा जेके बि आहिनि असांजे मुल्क जा उन्हनि सभिनी खां इन वाक़े जे मुतालिक़ GIT जी घुर कयूं था ताकि इन वाक़े में जेके बि उन मरहूम खे क़त्ल करण वाला असुल मुजरिम आहिनि, जेके उन जा क़ातिल आहिनि, ताकि उहे गिरफ़्तार थियनि। छो जो हिन वक़्तु हिननि जिन अफ़रादनि ते FIR दाख़िल कराई आहे उहे कोई बि शख़्स उते मौजूदु न हुयो। अगर GIT मुक़ररु थींदी त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी हिन खे क़त्ल करण वारो हिन जो पंहिंजो चाचो आहे इमदाद उर्फ़ इमदू जतोई, जेको कुझु अरसो पहिरियां हितां बुरको पाए यानी औरत जे लिबास में चोरी कंदे पकड़िजी चुको आहे ऐं हीअ मुख़्तलिफ़ थाणनि ते मुख़्तलिफ़ टाइम में ईंदो वेंदो रहियो आहे। हिन जो कमु ई व्याज, शराब, जुआ। तव्हांजो कहिड़ो लॻे थो ऐं मरहूम जो नालो छा हो? मरहूम जो नालो इशरत जतोई आहे। थाणो असांखे मीरो खान थाणो लॻे थो। हिन वक़्तु हिन जी FIR मीरो खान थाणे ते दाख़िल थियल आहे ऐं हिन वक़्तु DSP मीरो खान हुननि जी अलल ऐलान धुर थो वहे ऐं हुननि जे तरफ़ खां ई तमामु कमु करे थो ऐं हू हुन जे चवण ते ऐं हुन जी चुर्च ते इहो केस दाख़िल कयो वियो आहे। यानी कि पुलिस जेको आहे हुन जो वांगारू बनियल आहे। DSP ख़ुसूसन पुलिस हुन जी वांगारू DSP जे करे आहे। हाँ, DSP मीरो खान हिन वक़्तु उन जी मुखालिफ़त नथो करे बल्कि उन्हनि जी हर ॾोह में शामिल आहे उन सां गॾु। छो जो इहो DSP कुझु टाइम पहिरियां हिननि सां कंहिं ॿिए थाणे ते वांगारू वेही चुको आहे। हीअ जंहिं थाणे ते जुआ, शराब ऐं दुनिया जा जेके बि गैरक़ानूनी कम जंहिं थाणे ते कंदा हुआ पहिरियां ही DSP उते रही चुको आहे। सिविल लाइन थाणो जेको लाड़काणे में हिन वक़्तु बि मौजूदु आहे उते ही पहिरियां उते DSP रही चुको आहे ऐं उते ही उन्हनि जी वांगार वहंदो हुयो। छो जो अगरि तव्हांखे कोई बि गैरक़ानूनी कमु करिणो आहे उन जे लाइ तव्हांखे हद जो SHO ऐं DSP खे ख़ुशि करिणो पवंदो। पोइ हिन उते हिन DSP खे ख़ुशि कयो आहे, हाणे उहो DSP हिन जे लाइ हिते उनखे ख़ुशि पियो थो करे। अच्छा, हाणे तव्हां छा मुतालबो कंदो? असांजो इहो ई मुतालबो आहे त इन केस जे मुतालिक़ GIT मुक़ररु कई वञे। असां DIG लाड़काणो, SSP कंबर, CM सिंध, IG सिंध ऐं तमामु आला इदारनि खां इहो ई था चऊं, इहा ई घुर था कयूं त GIT मुक़ररु कयो ताकि इन खून जेको थियो आहे असांजी तरफ़ खां का गोली उनखे हई न वई आहे। छो जो FIR वारा माण्हू उते को हुयो कोन। असां इहो बि ॿुधो आहे त हिननि पाण ई उनखे गाॾी में घोटा ॾेई मारियो आहे। हाणे असां चाहियूं था त हिन जी ॿीहर पोस्टमार्टम रिपोर्ट थिए। पोस्टमार्टम रिपोर्ट जे ज़रिए ख़बर पवंदी त आया हिन खे घोटा ॾिना विया आहिनि या हिन खे गोलियूं लॻियूं आहिनि। छो जो हू चवनि था त असां हुननि ते फायरिंग कई आहे, गोलियूं हलायूं आहिनि, जॾहिं त उन वाक़े ते उन मौक़े वारदात ते उन जॻह ते न को खोल मिलियो आहे, न को अहिड़ो शायदि को गवाह मिलियो आहे जेको चए हिते फायरिंग थी आहे। न असां वटि को असलियो हुयो, अताके असांजे हथनि में त का लठ डंडो कुझु बि न हो। असां वटि हथे ख़ाली वञनि पिया। हीअ हमिलो करे आया आहिनि, हिननि ई अची हमिलो कयो आहे, हिननि ई पंहिंजो माण्हू पाण मारियो आहे। छो जो असां नंढे लाइ खां ॿुधंदा ईंदा आहियूं त वियाइजी कंहिंजो बि न थींदो आहे, भली भाउ हुजेसि या पीउ हुजेसि, वियाइजी खे सिर्फ़ु खपे पैसो। ऐं हिननि जो जेको चाचो आहे जंहिंजे करे जहिड़ो थियो आहे इमदाद उर्फ़ इमदू जतोई, इहो मुख़्तलिफ़ ॾोहनि केसनि में पहिरियां बि दाख़िल इहो FIR में नामज़द थी चुको आहे। इहो वॾो गुनाहगार आहे ऐं इहो चोर आहे ऐं चोर सां गॾोगॾु व्याज बि हलाईंदो आहे। त हिन पंहिंजे भाइटनि खे जेको व्याज ॾिनो आहे, हिन महिल हिन जा भाइट इन हालत में न आहिनि जो हिनखे व्याज जा पैसा मोटाइजनि। पोइ हिन जी इहा कोशिशि आहे त पंहिंजा भाइट माराए ऐं हिननि खे माराए उन्हनि जो जेको ॾोह ॾंड मिलंदो मां पंहिंजो व्याज हल कंदुमि ताकी मुंहिंजो व्याज जो पैसो बि मिली वेंदो, ॿीहर वठण वारा बि न रहंदा। ऐं हिन कुझु टाइम खां पोइ मरहूम इशरत जे फ़ौरन बाद उन जे वॾे भाउ कलदर बख़्श खे बि हिन पंहिंजी गाॾी में विहारे करे गोली हईं ऐं बाद में चई त न हिनखे पंहिंजी गोली लॻी वई आहे। कीअं लॻी? पेर जो आंगूठो निकितो चंपल मां ऐं हथियार खे लॻो, हथियार छुटी वियो, हिनखे गोली लॻी। हुनखे पेर में सैंडल पातल आहे। हाणे जंहिंखे पेर में सैंडल पातल हुजे उनजो आंगूठो त छा उतां हिकिड़ो कख बि ॿाहिरि न निकिरंदो, उतां आंगूठो निकितो, गोली छुटी न उनखे उनजी औलाद खे ई कंट्रोल कयूं वेठो आहे, अञा बि उन्हनि खे विसायूं वेठो आहे, अगरि उहे बि ॿाहिरि निकिरंदा त मां मारींदुमि। यानी हीअ पंहिंजा माण्हू अञा बि असांखे ख़ौफ़ आहे। हिन वक़्तु बि इहो ॻोठ ते दहशत गर्दी कंदो थो रहे। हिन वक़्तु बि ॻोठ ते रोज़ु आए ॾींहुं फायरिंग, सॼे ॻोठ वारा गवाह आहिनि त असांजो कोई बि हिन वक़्तु माण्हू ॻोठ में न आहे, पोइ बि आए ॾींहुं फायरिंग थिए थी, आए ॾींहुं हमला थियनि था ऐं असांखे हाणे बि इहो ख़ौफ़ आहे त अञा कोई पंहिंजो ॿियो माण्हू मारे ऐं असां ते कोई ॿी कूड़ी FIR न कराए। लिहाज़ा असां आला इदारनि खां इहा गुज़ारिश था कयूं त हर क़िस्म जे माण्हू खे फ़िलफ़ोर गिरफ़्तार कयो वञे ताकी ॿिए जानियूं ज़ाया न थियनि।
ॿी के इंसाननि खे बचायो वञे। बसि असांजी इहा ई घुर आहे। वस्सलाम वरहमतुल्लाह।